छिटो लायो वे यकीन इमरान साहब हैरान परेशान चाहूँ था तो ही समूरियूं देगियूं इन वक़्तु सुबुह सुबुह तव्हां हिते छो आहिनि ऐं इन्हनि देगियुनि खे सभिनी खे छो इन टेबलुनि ते लाथो वियो आहे ऐं समूरा चांवर जेकी बि देगियुनि जा आहिनि उहे हिकु पासे हिकु हंधि करे ऐं सभिनी खे ॾिना वेंदा पुराणे जेकॾहिं किसनि खां तव्हां वाक़ुफ़ु हूंदो या ॻोठनि खां वाक़ुफ़ु हूंदो तव्हांखे ख़बर हूंदी अंदाज़ो हूंदो त पुराणे ज़माने में ईअं कया वेंदा ऐं इन सां करण सां सिर्फ़ु इहो थींदो त जीअं जीअं रश वधंदी ख़ैरात फी सबीलिल्लाह जेका आहे जीअं जीअं रश वधंदी त उन हिसाब सां तकड़ में देग मां कढणु ॾाढो मुश्किल हुयो इन जे करे समूरियूं देगियूं हेॾो लाथियूं थियूं वञनि तव्हां हीअ ॾेखारियो भले देग कहिड़ी लथी वञे मतलब है कल्चर अञा असांजे सिंध में आहे बिल्कुलु आहे कल्चर त आहे भई पर सवलाईअ जे करे पंहिंजी सवलाईअ जे करे इहो कयो थो वञे त जीअं जल्दी जल्दी में तमामु घणनि माण्हुनि ताईं तमामु घणनि प्लेटुनि में उहा ख़ैरात या उहे चांवर या उहो सामान मुहैया थी सघे छो त जेकॾहिं हिकु देग ते हिकिड़ो माण्हू विहारींदासीं ऐं ख़ल्क़ इलाही तमामु घणी ईंदी त माण्हू पूरो न पवंदो हुन जे करे पूरो जेको आहे सो 3-4 टेबलूं मिलाए करे मथां हिन जी थेली चाढ़े करे ऐं देगियुनि खे लाहे सुठे नमूने सां सवलाईअ सां सुहिणे नमूने सां ख़ैरात फी सबीलिल्लाह जो बंदोबस्तु कयो वियो आहे देगियूं अञा कुझु पचनि थियूं अञा कुझु पची रहियूं आहिनि ऐं मानी जो सिस्टम आहे मिली वई आहे नालो ॿुधाए पंहिंजो ॾे हेॾे मुंहुं करे ॾे नालो ॿुधाए पंहिंजो ज़मीर हुसैन ज़मीर हुसैन तरीक़े सां देग लाइण वो हुनजी भरजो हा हा या रिपीट थींदी ॻाल्हि सिंध जा रुस्तम ॿ पहलवान जेके अकेला देग खे मथे खणी संदूर ते लाइन था पिया इहो वराए वरी लायूं न देग वरी भरजो साईं देग देग साईं देग लाइ थी जो यार तुषार मामा साईं रुस्तम पहलवान साहब घणियूं देगियूं हूंदियूं तक़रीबन हिते साईं 50 देग लही चुकी आहे इंशाल्लाह कम अॻिते हली रहियो आहे जिथे अलाह जो नालो बीठो हली उते ॾींदासीं सुभान अल्लाह मोला जो नालो हुजे ऐं नेकीअ जो कमु हुजे अलाह जे नाले ते जेतिरो ॾिजे ओतिरो घटि आहे बरकत ई बरकत आहे तव्हां ॾिसो त 50 देगियूं जल्दी तयारु थियूं ऐं 80-90 देगियूं ॿियूं बि तयारु थियनि थियूं ऐं रब करीम जे नाले में वॾी बरकत आहे सो पाण जॾहिं हिते राति जो हुयासीं त ईअं सोचियोसीं त एतिरा चांवर कीअं थींदा ऐं एॾो वॾो सामान कीअं मुहैया थींदो पर अलाह साईं जो वॾो फज़ुलु आहे वॾो करम आहे त अञा चांवरनि जा कटा बि पिया आहिनि ऐं हिन पासे हेॾियूं सारियूं देगियूं बि तयारु थियूं आहिनि थोरी देरि में पूरो ॻोठ नओं ठारो कहिड़ो आहे नओं ठारो वई गोठ नओं ठारो नओं ठारो ही कंबर रोड खां गॾो गॾु कंबर न मीरो खान जे भरिसां आहे मीरो खान जे भरिसां 3 किलोमीटर ही उहो ॻोठ आहे तव्हांखे वरी नई ॼाण मिलिया त मास्टर मंज़ूर बेतो जो हुयो मास्टर मंज़ूर बेते ई भरिसां ई रहंदो हुयो ऐं हिते क्रिकेट मास्टर मंज़ूर जेको सिंगर हुओ इहो फनकार उनजे ॻोठ में असां हिन वटि मौजूदु आहियूं ऐं ख़ैरात सबीलिल्लाह हले पियो ऐं सुबुह सुबुह सां ॻोठनि में रिवायत करो त सुबुह सुबुह सां माण्हू तयारु थी ऐं मानियूं खाईंदा आहिनि हिते असांजो सिस्टम इहो आहे सॼे ॻोठ जा माण्हू जीअं ईंदा सॼे घर जो हुनखे वॾो थाल भरे ॾिबो आहे पोइ 10 बजे खां बाद में पोइ वरी ॿाहिरियां माण्हू खाइण ईंदा बसि सुबुह जो 6 बजे खां 7 बजे खां जेके बि ॻोठ जा माण्हू थाल खणी अचणु शुरू कंदा हाणे हे जगरनि सभु पचाइण काएं वॻे खां शुरू कंदा आहिनि सर ॻाल्हि इहा आहे त असां जीअं पहुता आहियूं त सॼी राति हिननि खे पचाईंदे ॾिठो आहे सॼी राति हिननि उजागा कया आहिनि सॼी राति हिननि पचायो आहे सुबुह जो जीअं पंहिंजी अखि खुली आहे तव्हां मूंसां गॾु आहियो त हीअ देगियूं 50 खनि पकल आहिनि ऐं हुन पासे वरी मानियुनि जा बि था लॻल आहिनि माशाल्लाह ऐं हिननि जो चवणु इहो आहे त ॻोठाणा जीअं पहुचंदा आहिनि
थाल खणी पहुचंदा आहिनि ऐं देगड़ा थाल खणी ईंदा जेकॾहिं को बि ॻोठाणो ॿीहर बि थाल खणी अचे ॿीहर बि देॻो खणी अचे को हिसाब किताब न आहे सकापत सां देगड़ा थाल भरे सभिनी खे ॾिबा आहिनि सभु घर वारा खाई ऐं हिन ॻोठ जी ॿी बि हिकिड़ी ख़ासि रिवायत आहे ख़ासि तौर ते हीअ जॾहिं ख़ैरात थींदी आहे सालाना त पोइ हितां जेको ॻोठ आहे घणी आबादी हूंदी तक़रीबन 4,000 घर आहिनि पर को बि घर मानी न कंदो हा न कंदो आहे सभिनी खे इहा ख़ैरात मुहैया थींदी आहे जेके हिते मौजूदु आहिनि जेके हिते खाइण वारा आहिनि उहे अलॻि जेके घर वेठा आहिनि उहे अलॻि सुभाणे अल्लाह अब भाई घणियूं मानियूं पचंदियूं आहिनि हिन मां कटे मां पचंदियूं सॼे ॾींहं में केतिरियूं पचंदियूं? तक़रीबन गंज पची वेंदो 2.5 मानी थी वेंदी 2-2.5 मानियूं जंहिंखे जेको वणे चांवर वणनि या मानी वणे वाह वाह